ब्रेकिंग न्यूज़ आहे। सखर मावा से शेयर कई पिया। सखर बैराज भरसा लबे मेहरान वटा नौजवान जो सिंधु दरिया में लाश थियो है। नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल किया वियो आहे, जॾहिं त लाश की सुञाणप न थी सघी आहे। पुलिस जो ये चवण आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सखर बैराज भरसा लबे मेहरान वटा नौजवान जो सिंधु दरिया में लाश थियो है। नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। लाश की सुञाणप न थी सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां से शेयर कई पिया। सखर बैराज भरसा लबे मेहरान वटा नौजवान जो सिंधु दरिया में लाश थियो है। पुलिस जो चवण है तो नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। लाश की सुञाणप न थी सघी आहे। सखर बैराज भरसा लबे मेहरान वटा नौजवान जो सिंधु दरिया में लाश थियो है। पुलिस जो चवण है तो नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खान जी। मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। सखर बैराज भरसा लबे मेहरान वटा सिंधु दरिया में नौजवान जो लाश हथायो आहे। लाश हथ अचण बाबति सिंधु दरिया में जो लाश पियल हुजण बाबति ए सेक्शन पुलिस के इतला ॾिनो वियो। उन खां पोइ ए सेक्शन पुलिस जेको आहे वाक़े वारे हंधि पहुची करे नौजवान जो लाश जेको आहे उहो ईदी रज़ाकारनि जी मदद सां सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवण आहे त सिंधु दरिया मां नौजवान जो लाश मिलियो आहे। पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कियो आहे। हिन महिल ताईं हथायल लाश जी जेका सुञाणप आहे उहा नाहे थी सघी। जी ठीक है, मेहरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।